पाकपतन जी डिस्ट्रिक्ट कोर्ट में पेशी लाइ आयल बिन धुरन में झेड़ो, फायरिंग में बिन भाइरनि समेत 3 ॼणा मारिजी विया। पुलिस मूजिब मारिजी वियलनि में 2 इश्तिहारी ॾोहारी ऐं 1 क्लर्क शामिल आहिनि। ॾोहारियुनि मथां क़तल ऐं धाड़े समेत केतिरा ई केस दाख़िल हुआ। कराची, हैदराबाद, सखर, लाड़कानो, जैकबाबाद, कंदकोट, दादू, नवाबशाह, खैरपुर ऐं ॿियनि ज़िलनि में बरसात। कराची जे गुलशन इकबाल, गुलिस्तान जौहर, मलीर ऐं ॿियनि इलाइक़नि में बि बरसात खां पोइ अक्सर इलाइक़नि में बिजली बंद, रोडनि ते पाणी गॾु थी वियो। ईसा नगरी ऐं नबी बख्श ॻोठ में बिजली जो करंट लॻण सबबि 2 ॼणा फोत। मौसमियात खाते मूजिब ईंदड़ 24 कलाकनि दौरान बि सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसात जो सिलसिलो जारी रहंदो। वॾे वज़ीर मुराद अली शाह ऐं मकानी इदारनि वारे वज़ीर सईद गनी पारां कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जो दौरो, रोडनि तां पाणी जे नेकाली वारे कम जो जाइज़ो। वॾे वज़ीर चयो आहे त शहर मां पाणी जो नेकाल यकीनी बणायो वञे। समूरनि ज़िलनि जा डेप्टी कमिश्नर्स अवाम जी सहूलियत लाइ फील्ड में मौजूद रहनि। इस्लामाबाद ऐं रावलपिंडी तोड़े मुल्क जे उतरे इलाइक़नि ऐं बलोचिस्तान जे जाबलू इलाइक़नि में बरसात सां गॾु बर्फ़बारी जो सिलसिलो जारी। गज़र में 3 ॾींहनि खां बर्फ़बारी सबबि ॿियनि इलाइक़नि सां ज़मीनी राब्तो कटिजी वियो। खुराक दवाउनि जी खोट पैदा थी वई। मरी, कालाम, मालम जब्बा ऐं ॿियनि इलाइक़नि में बि बर्फ़बारी जो सिलसिलो जारी। वज़ीर आज़म इमरान ख़ान अॼु 2 ॾींहनि जे क़तर जे दौरे ते रवानो थी रहियो आहे। दोहा में क़तर जे अमीर ऐं ॿियनि अख़्तियारनि सां मुलाक़ातूं कंदो। LNG मुआहिदे ते अघु भराई थियण जा बि इम्कान। इस्लामाबाद हाई कोर्ट में फ्लैगशिप रेफरेंस जे फ़ैसिले ख़िलाफ़ नवाज़ शरीफ़ ऐं नेब जी अपीलुनि ते ॿुधणी अॼु थी रही आहे। जस्टिस आमिर फारूक ऐं जस्टिस मोहसिन अख्तर कियानी ते ॿधल 2 रुकनी बेंच ॿुधणी कंदी। अल अज़ीज़िया स्टील मिल्स रेफरेंस में नेब जी अपील ते बि ॿुधणी थींदी। नवाज़ लीग MNA ख्वाजा साद रफ़ीक ऐं संदसि भाउ ख्वाजा सलमान रफ़ीक पैरागोन हाउसिंग स्कैंडल में नेब हथां गिरफ़्तारी खे लाहौर हाई कोर्ट में चैलेंज करे छॾियो। दरख़्वास्त में वफ़ाक़ी हुकूमत, नेब चेयरमैन ऐं ॿियनि खे धुर बणायो वियो। तहरीक इंसाफ़ पारां अॼु आसिफ अली ज़रदारी जी नाअहली लाइ सुप्रीम कोर्ट में दरख़्वास्त दाख़िल कराई वेंदी। खुरमशेर ज़मान चयो आहे त आसिफ अली ज़रदारी जी मिल्कियतुनि जा हथ आयल नवां तफ़सील बि दरख़्वास्त सां गॾु अदालत में जमा कराया वेंदा। लाहौर हाई कोर्ट में पंजाब जे अॻूणे वॾे वज़ीर शहबाज शरीफ़ जी ज़मानत वारी दरख़्वास्त रद्द थियण ख़िलाफ़ नज़रसानी अपील ते ॿुधणी थी रही आहे। जस्टिस मलिक शहज़ाद अहमद ऐं जस्टिस मिर्ज़ा वकास रऊफ़ दरख़्वास्त ते ॿुधणी कंदा। मॉडल टाउन साने जी जांच लाइ सुप्रीम कोर्ट जे हुकुम ते जुड़ियल नई JIT पंहिंजो कमु शुरू करे छॾियो। JIT पंजाब जे कानून वारे अॻूणे वज़ीर राणा सनाउल्लाह खे अॼु तलब करे वरितो। साहिवाल साने जी जांच लाइ जोड़ियल JIT जांच शुरू करे ॾिनी। गुज़िरियल ॾींहुं वाक़े वारे हंध जो दौरो करे अखियुनि ॾिठनि शाहिदनि जा बयान रिकॉर्ड कया विया। मारिजी वियल ख़लील संदसि घरवारी ऐं न्याणी जा मण बोरीवाला में मिटीअ मां हवाले। वाक़े ख़िलाफ़ बहावलपुर ऐं पेशावर समेत मुल्क जे मुख़्तलिफ़ शहरनि में वकील बिरादरी तरफ़ां अदालती कार्रवाइयुनि जो बाइकआउट। वाक़े जी अदालती जांच लाइ लाहौर हाई कोर्ट में दरख़्वास्त दाख़िल कराई वई। कराची जे इलाइक़े गार्डन में हथियारबंदनि जी फायरिंग में ट्रैफ़िक पुलिस एहलकार मारिजी वियो। कोरंगी वारे इलाइक़े में पुलिस एहलकारनि जी फायरिंग में ज़ख़्मी थियल ज़ाल ऐं मुड़िस जी हालत ख़तरे खां ॿाहिरि। पुलिस मूजिब हथियारबंदनि हिक एहलकार खां सरकारी राइफल फुर कई त संदसि साथी एहलकार फायरिंग कई, जंहिं जे नतीजे में वाटेड़ू ज़ाल मुड़िस ज़ख़्मी थी पिया। ॿिन्ही पुलिस एहलकारनि खे हिरासत में वरितो वियो।
मीरपुर साकरो वेझो मज़दा ऐं रिक्शा विच में टक्कर जे नतीजे में 2 ॼणा फोत ऐं 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया। लकी शाह सदर वटि इंडस हाईवे ते मुसाफ़िर कोच जे टक्कर में कार सवार 2 ॼणा फोत, 1 ॼणो ज़ख़्मी थी पियो। थर में ग़िज़ायत जी खोट ख़त्म करण ऐं सिहत जी सहूलियतुनि जी फ़राहमी रुॻो हुकूमती दावाउनि ताईं महदूद। अॼु वधीक 3 ॿारड़ा हयाती विञाए वेठा। हलंदड़ महीने दौरान फ़ौत थियल ॿारड़नि जो अंगु वधी 51 थी वियो। ॾुकारियल ॾेह में ख़ुराक जी खोट ऐं बीमारियुनि सबबि वधीक केतिरनि ई मासूमनि जूं हयातियूं दाअ ते लॻल आहिनि। अमेरिका के मुख्तलिफ़ रियासतुनि में शदीद तरीन बर्फ़बारी जो सिलसिलो जारी। वॉशिंगटन समेत मुख्तलिफ़ इलाइक़नि में केतिराई फुट बर्फ़ गॾु थियल। सामुंडी तूफ़ान रियासत में तरफ़ वधंदड़। गर्मीपद काटू 43 ताईं किरी पियो। सवे उॾाम मुअत्तिल, रोड ऐं ट्रेन सर्विस भी मुतासिर। माली में दहशतगर्दनि जे हमले में चार्ज सां वास्तो रखंदड़ गॾियल क़ौमुनि जे अमन फ़ौज जा 10 अहलकार मारिजी विया। 25 ज़ख़्मी। अलक़ाइदा हमले जी ज़िम्मेवारी क़बूल करे वरिती। गॾियल क़ौमुनि जे सेक्रेटरी जनरल एंटोनियो गुतेरेस हमले जी मज़म्मत कंदे चयो आहे त दहशतगर्दनि खे क़ानून जे कटहरे में आंदो वेंदो।